इन वीडियो में असी रेशो के बारे में सिखंदासी। रेशो यानी कंपेरिजन, भेट, बिन क्वांटिटीज़ में भेट करण, जेके बिन शयुनि में जेके हिकिड़े क़िस्म जूं हुजनि, जिन जो यूनिट हिकु जहिड़ो हुजे, जिन जी क़िस्म हिकु जहिड़ो हुजे, उन्हनि जी जेको आहे सो भेट करण। जीअं मिसाल तौरु 100 मीटर ऐं 150 मीटर ॿिन्ही जो असीं रेशो मालूम कयूं त उनखे असीं सफ़ा रेशो जो मक़सदु सफ़ा शार्ट करणु, ॿिन्ही ते टेबल हणी, ॿिन्ही ते खोड़ा हणी उनखे बिल्कुलु नंढो करणु, आख़िरी आंसर में लिखण खे रेशो ई चइबो आहे। 100 मीटर ऐं 150 मीटर ॿिन्ही ते टेबल कहिड़ी थी लॻे, ॿिन्ही ते 10 जी टेबल लॻे थी, 10 जी टेबल लॻे थी। पहिरियां त मीटर में कैंसिल, 10 जी टेबल हणूं, हिन ते बि 10 जी लॻी त हिते 10 जी टेबल 10 दफ़ा, हिन ते 10 जी टेबल 15 दफ़ा। ॿिन्ही ते 5 जी टेबल लॻे थी, हिन ते 5 जी टेबल आहे 2 टाइम, हिन ते 5 टेबल थी लॻे 3 टाइम। हिन खे पढ़िबो 2:3, 2:3, 2:3, रेशो इज़ 2:3। हिन खे इहो पढ़िबो। एग्ज़ाम्पल आहे, ॿियो एग्ज़ाम्पल, जेकॾहिं को माण्हू कमाए $1200 थो, $1200 ऐं हुनजो ख़र्चु जेको करे थो $450 थो करे, त इनकम में ऐं एक्सपेंडिचर में छा रेशो थींदो? इनकम $1200 आहे ऐं एक्सपेंडिचर $450 आहे, त ॿिन्ही ते हाणे टेबल 10 जी लॻे थी, 0 में कैंसिल, हिननि ॿिन्ही ते 120 ते ऐं 45 ते 5 जी टेबल लॻे थी, 5 जी हिन ते टेबल लॻंदी, 5 2 10, 2 एॾियो 24 दफ़ा, ऐं हिन ते 5 जी टेबल लॻी 9 दफ़ा। अञा ॿिन्ही ते टेबल लॻे थी 3 जी, हिन ते 8 दफ़ा ऐं हिन ते 3 दफ़ा। त इनकम जे विच में एक्सपेंडिचर जो जेको रेशो थी वियो 8:3 थी वियो। 8 ते कमाए थो ऐं 3 ते ख़र्चु थो करे, रेशो 8:3 थी वियो ॿिन्ही जो। 8 यूनिट्स कमाए थो, 3 यूनिट्स ख़र्चु थो करे, 8:3। अच्छा, सेविंग ऐं इनकम जे विच में फाइंड कयूं रेशो। इनकम त 1200 ऐं सेविंग केतिरी थी वेंदी? 750 थी वेंदी। ॿिन्ही जो रेशो लऊं 0 में कैंसिल, 120, 75, ॿिन्ही ते 5 जी टेबल लॻंदी, 5 जी टेबल हिन ते लॻी 24 टाइम, 5 2 10, 2 एॾे 24 दफ़ा, ऐं हिन ते 5 जी टेबल 15 दफ़ा। अञा बि ॿिन्हिनि ते 5 जी टेबल लॻे थी, ऐं 3 टेबल लॻे थी, हिन ते 8 टाइम, हिन ते 5 टाइम। यानी रेशो सेविंग जो इनकम टू सेविंग आहे 8:5 ऐं इनकम टू एक्सपेंडिचर आहे 8:3। यानी ही ख़र्चु घटि थो करे ऐं सेविंग वधीक थो करे। क्वेश्चन नंबर 2, हिननि ॿिन्ही ते टेबल हणो, कहिड़ी थी लॻे टेबल? ॿिन्ही ते 7 जी टेबल लॻे थी, हिन जो बि रेशो मालूम करिणो आहे। 7 जी ॿिन्ही ते टेबल लॻे थी, हिन ते 2 दफ़ा 7 जी टेबल लॻी, हिन ते 5 दफ़ा लॻी, त हीउ रेशो थी वियो 2:5। रेशो ईअं लहिणो आहे, बिल्कुलु सिंपलेस्ट फॉर्म में आणणो आहे, यानी वधीक हुन ते जीअं टेबल खोड़ो न लॻे, हिन ते वधीक का बि टेबल नथी लॻे, हिननि ते बि वधीक का नथी लॻे, हिननि ते बि वधीक नथी लॻे। सिंपलेस्ट फॉर्म खे रेशो चइबो आहे। हिननि ॿिन्ही ते कहिड़ी टेबल थी लॻे? हिन ते बि 6 ई लॻे थी, हिन जे बि 6 ई। कोशिशि कयो त वॾी टेबल लहो, जीअं जल्द सॉल्व थी वञे। नंढे खां नंढी बि टेबल लॻाए सघिजे थी, पर हुन में टाइम वधीक लॻंदो। हिननि ॿिन्ही ते 6 ई टेबल लॻे थी, हिन ते 6 टाइम, हिन ते 2 6 12, हिकु हेॾियो 2 6 22 टाइम, हिन ते 6 ई टेबल लॻी। ॿिन्ही ते अञा 2 जी टेबल लॻे थी, हिन ते 2 जी टेबल लॻी 3 टाइम, हिन ते 2 जी टेबल लॻी 11 टाइम। हीअ थी वियो आंसर। तव्हांखे जेका टेबल ईंदी हुजे तव्हां उहो ई हिनखे शॉर्ट करे सघो था। हिनखे शॉर्ट घणनि ई तरीक़नि सां करे सघिजे थो। 2 जी बि टेबल लॻाए सघिजे पई हिननि ॿिन्ही ते, यानी ॿिन्ही ते टेबल हिकु जहिड़ी हणी शार्ट करिणो आहे। क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 प्रॉब्लम में डेसिमल पॉइंट वारो प्रॉब्लम आहे। डेसिमल पॉइंट वारे प्रॉब्लम खे सॉल्व करण जा ॿिया बि तरीक़ा खोड़ सारा आहिनि, पर आउं तव्हांखे टेक्निकली शार्ट तरीक़ो ॿुधाईंदुसि। त हाणे हिनखे ही डॉट खां पोइ घणा अंग आहिनि? हिन पॉइंट खां पोइ, डेसिमल पॉइंट खां पोइ ॿ ई डिजिट्स आहिनि, 1 2, ऐं हिते डेसिमल पॉइंट खां पोइ हिकु डेसिमल नंबर आहे। असांखे नंबर उहे ॾिसणा आहिनि जेके वधीक हुजनि डेसिमल पॉइंट खां पोइ। डेसिमल पॉइंट खां पोइ नंबर 2 आहिनि, हिन ॿिन्ही खे
ख़तमु करिणो आहे, यानी हिनखे राइट ॾे 2 प्लेसिस राइट ॾे खणी वञिणो आहे, डेसिमल पॉइंट खे 2 प्लेसिस राइट ॾे खणी वञिणो आहे, त हीअ थींदो 25। त हिते बि तव्हांखे डेसिमल पॉइंट खे 2 प्लेस राइट साइड ॾे खणी वञिणो आहे, जीअं डेसिमल पॉइंट ख़तमु थी वञे। अगरि 2 प्लेस खणी ईंदासीं त हिते त 1 प्लेस आहे, हिकिड़ी वरी हथरादू 0 ॾेई छॾींदासीं, 150 थी वेंदो। हाणे हिनखे शॉर्ट कयूं, ॿिन्ही ते 5 जी टेबल लॻे थी 5 टाइम, हिन ते 5 जी टेबल 30 टाइम लॻे, अञा बि ॿिन्ही ते 5 जी टेबल लॻे थी, हिन ते 1 दफ़ो ऐं हिन ते 5 जी टेबल 6 टाइम, 1 to 6 आंसर थी वियो। हीअ डेसिमल पॉइंट, हिते बि 2 डेसिमल पॉइंट आहिनि, हिते बि 2 खां पोइ डेसिमल पॉइंट आहे, त हीअ ॿई हिक ॿिए में बैलेंस थी वेंदा। हिते थींदो 909 माना 9, हिते थींदो 21, यानी डेसिमल पॉइंट में ख़तमु थी वई, छो त ॿई अंग हिते बि राइट ते मूव कयूं 2, हीअ बि 2 राइट ते मूव कयूं, ॻाल्हि साॻी थी वई, ॿई आज़ादु थी विया डेसिमल पॉइंट खां। हाणे ॿिन्ही ते टेबल हणूं, हिन ते 3 टाइम, हिन ते 7 टाइम। हिन में 1 2 3 डिजिट आहिनि, डेसिमल पॉइंट खां पोइ हिते 2 डिजिट आहिनि, हिननि 3 डिजिट खे डेसिमल पॉइंट खां छॾाइणो आहे, हिन खे बि छॾाइणो आहे, त तंहिंजे करे हीअ 3 डेसिमल पॉइंट तव्हां राइट ॾे मूव थी वई डेसिमल पॉइंट में, यानी डेसिमल पॉइंट ख़तमु। हीअ 192 थी वियो ऐं हीअ थी वेंदो 64, यानी 3 पॉइंटूं हेॾे मूव करिणो आहे, हिन खे बि ॿिन्ही खे हिकु जेतिरो मूव करिणो आहे, जीअं ॿई बराबरि रहनि, त हीअ 640 थी वियो। 2 पॉइंट हे थी विया, 2 अंग, हिकिड़ी वरी हथरादू 0 ॾींदासीं। ॿिन्ही ते हाणे टेबल लॻाइणी आहे, ॿिन्ही ते टेबल 6 जी लॻे थी, हिन ते बि 6 जी न, 6 जी नथी लॻे ॿिन्ही ते टेबल 2 जी हणूं, फ़र्ज़ु कयो हिन ते 2 जी टेबल लॻी, 9 टाइम हिकु ॾियो थी विया 96 86, हिन ते बि 2 जी टेबल हणूं त 32 थी विया 32। हाणे ॿिन्ही ते 16 जी टेबल लॻे थी, 16 जी टेबल हिन ते 6 दफ़ा ऐं हिन ते 16 जी टेबल 2 दफ़ा ऐं 0 जो 0, ॿिन्ही ते 2 जी टेबल लॻे थी, हिन ते 2 जी टेबल 3 टाइम, हिन ते 2 जी टेबल 10 टाइम, आंसर थी वियो। ज़रूरी न आहे जेके टेबल मां इस्तेमालु कयां थो तव्हां बि उहो इस्तेमालु कयो, तव्हां जेका तव्हांजी दिलि चए उहा टेबल लॻाए सघो था। मां हिते महसूसु कयो त 16 जो टेबल लॻे थो त मूं हयो 16 जो टेबल, हिते अगरि तव्हांखे ॿियो को टेबल ख़बर आहे लॻे थो, तव्हां उहो टेबल इस्तेमालु करे सघो था, या अञा बि तव्हांजी जेकॾहिं एतिरी टेबल सुठी न आहे त पोइ 2 जी बि टेबल या 3 या नंढे टेबल खां बि खणी सघो था। केतिरो बि वॾो कयो प्रॉब्लम की तव्हांजी मर्ज़ी आहे, या केतिरो बि हिनखे शार्ट कयो तव्हांजी मर्ज़ी आहे, पर हमेशह ॿिन्ही ते सेम टेबल लॻणु खपे, ॿिन्ही ते सेम टेबल लॻणु खपे, ऐं हमेशह आंसर एतिरो शार्ट अची वञे जो का बि टेबल आख़िर में न लॻे। अगरि हिन फॉर्म में को प्रॉब्लम आहे फ्रैक्शन फॉर्म में, त उनजी LCM मल्टीप्लाई करणी आहे ॿिन्ही सां, हिन डिनोमिनेटरनि जी LCM मल्टीप्लाई करणी आहे, हिननि ॿिन्ही जी LCM थींदी 20, 5 जी ऐं 20 जी, उहा असांखे मल्टीप्लाई करणी आहे, मल्टीप्लाई LCM बोथ साइड्स, ओके। LCM थींदी 20, 1/20, जीअं डिनोमिनेटर ख़तमु थी वञे, 3/5 × 20 में कैंसिल, हीअ थी वियो 9, हीअ 5 1 ज़ा 5, 5 4 ज़ा 20, हीअ थी वेंदो 12, 3 4 ज़ा 12। ॿिन्ही ते 3 टेबल लॻे थी, हिन ते 3 टाइम, हिन ते 4 टाइम, इहो थी वियो रेशो 3 to 4, यानी LCM मल्टीप्लाई करे डिनोमिनेटर ख़तमु करिणो आहे। हिन प्रॉब्लम में बि ईअं कंदासीं, पर पहिरियां असांखे ही कंपाउंड फ्रैक्शन आहे इम्प्रॉपर में लिखूं, हीअ थींदो 8 4 ज़ा 32 ऐं 3 थी वियो 35/4 रेशो 24 + 1 25/8। LCM 8 थींदी ॿिन्ही जी, 4 जी ऐं 8 जी LCM फाइंड कंदव तव्हां त 8 थींदी, 8 LCM मल्टीप्लाई कंदव 35/4 × 8, 25/8 × 8, 4 1 ज़ा 4, 4 2 ज़ा 8, 8 में कैंसिल। त हाणे असांखे आंसर कहिड़ो मिलंदो, हिते मिलंदो 70 ऐं हेॾां मिलंदो 25, 70 ऐं 25, 70
ऐं हीअ मिलियो असांखे 25। ॿिन्ही ते टेबल हणो हाणे, हिन ते बि 5 जी टेबल लॻी, 40 टाइम हिन ते 5 लॻी, हीअ थियो शार्ट, हिन खां वधीक का बि टेबल नथी लॻी। हिते त रेशो ॿिनि क्वांटिटी जे विच में आहे, 3 क्वांटिटी जे विच में बि असीं फाइंड करे सघूं था रेशो, 3, 4, 5 केतिरियूं बि क्वांटिटी हुजनि रेशो फाइंड करे सघूं था। क्वेश्चन नंबर 10 में यूनिट चेंज आहिनि। हिते 25 सेंटीमीटर आहे, हिते 1.25 मीटर आहे। हिन प्रॉब्लम में छा कबो आहे, जो वॾो जेको यूनिट हूंदो आहे उनखे नंढे में कन्वर्ट कजे, या नंढे खे वॾे में बि कन्वर्ट करे सघिजे थो, पर जेतिरो आसान तरीक़े सां थिए ओड़े तरीक़े सां असीं हिनखे सॉल्व कयूं। ॿिन्ही यूनिट खे सेम करिणो आहे, छो त रेशियो माना सेम यूनिट में कंपेरिजन हूंदी आहे। त हिनखे असीं हाणे मीटर, हिकिड़े मीटर में 100 सेंटीमीटर हूंदा आहिनि, त मीटर जी जॻह ते असीं सेंटीमीटर लिखंदा आहियूं। 25 सेंटीमीटर 1.25 मीटर, एम इन जी जॻह ते असीं 100 सेंटीमीटर लिखंदासीं मीटर जी जॻह ते। 25 सेंटीमीटर 100 हिन सां 100 सां मल्टीप्लाई कंदासीं त 125 थी वेंदो। 1.25 सां 100 मल्टीप्लाई कंदासीं त ही 2 डेसिमल नंबर्स में ख़तमु थी वेंदा, यानी ही थी वेंदो 125। ॿिन्ही ते टेबल हणो 5 जी, हिते 5 सेंटीमीटर में कटिजी वियो, 5 जी टेबल हणो, हिन ते 5 टाइम, हिन ते 25 टाइम, अञा बि 5 जी टेबल लॻे थी, हिन ते 1 दफ़ो, हिन ते 5 दफ़ा। ही थियो आंसर। क्वेश्चन नंबर 11, हिन में बि अहिड़े तरीक़े सां किलोमीटर खे असीं मीटर में चेंज कंदासीं। 0.25 किलोमीटर में 1000 मीटर हूंदा आहिनि, तंहिं करे 1000 मल्टीप्लाई कंदासीं, हेॾां 75 मीटर, ही थी वेंदो 250 मीटर इंटू 75 मीटर। मीटर में कैंसिल, ॿिन्ही ते 5 जी टेबल हणो, हिन ते 5 जी 50 थींदो, हिन ते 5 जी हणंदासीं त 15 थी वेंदो। अञा ॿिन्ही ते 5 जी टेबल लॻे थी, हिन ते 10 टाइम, हिन ते 3 टाइम, ही थियो आंसर। क्वेश्चन नंबर लास्ट 12 आहे। हिन 12 में 8 फीट ऐं 2 यार्ड ॿिन्ही जो रेशो फाइंड करिणो आहे। हिकिड़े यार्ड में 3 फुट हूंदा आहिनि, हिकिड़े वाल में 3 फुट हूंदा आहिनि, यार्ड माना वाल। 8 फीट इंटू 2, 3 हूंदा आहिनि फुट, तंहिंजे करे हिते 3 फीट लिखंदासीं। त 8 फीट ऐं थींदो 6 फीट, 2 3 जा 6, ॿिनि खे 3 सां ज़रब कयो 6 थींदो। फुट में कैंसिल थी वियो, 8 रेशो 6, ॿिन्ही ते टेबल हणूं, ॿिन्ही ते 2 जी टेबल लॻे थी, तंहिंजे करे आंसर थी वेंदो 4 3।